अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। असां बुखारी सैयद पंहिंजे वाइद में पीरनि जो कलाम भी पढ़ूं, रब जो क़ुरान भी पढ़ूं, जंहिंखे ॻाल्हि वणे सुभान अल्लाह चवे, छो त भेटाई साहब भी असांजो आहे। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान, नवाज़े नेमतुन सां पोइ कयई किरोड़े एहसान। अशरफुल मखलूकात चई वे तर वधाय मानो, सचो जो सुबहान फबी आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। चेतो सारी रात जागी जिन याद कयो सुबहान, आशिको अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिट्टी बि लधो मान। ओ कखसण ने पनसण न सड़े साओ गागो, जन रिझायो अलाह तो न चेतन के। ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुख्या की न रहने, न लालच का दुनिया जी न को ॿियो ई था घुरने, से सदाई खुश रहन जन रिझायो पंहिंजे रब खे। मुझे महबूब मोहम्मद के ॾिठो जन हिक वारे आ। अल्लाह करे तव्हां असांखे निंड में मदीने वारे साईं जो दीदार नसीब थे, आमीन त कर। मुझे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो जन हिक वारे आ, तड़पंदो सोई सजण लए त उमिरि सारी आ। कोई या कलीमुल्ला त कोई या सफ़ीउल्ला, कोई या नजीउल्ला त कोई या खलीलुल्ला, पर ज़ात सभिनी में सजण मोहम्मद तुंहिंजी त भलारी आ। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो, मां दुआ तो कयां जेको सुभान अल्लाह चवे अल्लाह करे हिन साल मदीनो ॾिसी अचे। असां ते त रब जी महिरबानी थी 2015 में वियासीं पंहिंजी जीजल अमड़ सां गॾु बैतुल्लाह जो तवाफ़ कयोसीं। वरी हिन क़ुरान जी ड्यूटी ॾिनी आहे सॼी सिंध में बलोचिस्तान में। हिन जे सदके 2024 में अल्लाह ताला फर्ज़ी हज बैतुल्लाह जो नसीब करायो। क़ुरान जे सदके नंढी उम्र में अल्लाह ताला हज भी करायो। वरी हाणे ताज़ो मोटियासीं रमज़ान खां अॻु में, वरी ख़ानदान समेत अहल बेतन समेत वरी 4 उमरा नसीब थिया। अम्मा बीबी हलीमा साइण जो घर भी मां ॾिसी आयुमि। मके पाक खां 250 किलोमीटर परे आहे। 500 रियाल में टैक्सी करे मां पंहिंजे ख़ानदान खे चयो हलो इहे मौक़ा क़िस्मत सां मिलंदा आहिनि, अॼु ॾिसी अचूं उहो घर जंहिंमें मदीने वारे साईं बचपन जा 4 साल गुज़ारिया। हाणे त मौलाना रोड रस्ता ठही विया आहिनि। 150 किलोमीटर ताइफ़ आहे। ताइफ़ खां बीबी हलीमा जो घर 100 किलोमीटर आहे। असांखे टैक्सी वारो वठी वियो। सुभान अल्लाह उन घर में बरकत नमाज पढ़ीसीं, महबूब साईं जी ख़ुशबू पई अचे। उहो जबल मां ॾिठो जंहिं जबल ते मुंहिंजे महबूब साईं जो मलाइकनि शके सदर करे साईं जे दिलि खे ज़मज़म जे पाणी सां धोतो। उहो मैदान भी ज़ियारत कयमि जिते मुंहिंजो साईं बचपन में बकरियूं चारींदा हुआ। वॾाई नथो कयां, पंहिंजी तारीफ़ नथो कयां, इन नियत सां ॿुधायां तो कलवड़ साहिबो ॿियनि ज़ातियुनि वारो वञो, अल्लाह तव्हांखे भी इहे ज़ियारतूं कराए। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो मट न आबियो मुल्क तोड़े दुनिया तसारिया। अल्हम्दुलिल्लाह 29 मार्च सन 2026 बमुताबिक 9 शवालुल मुकर्रम सन 1447 हिजरी 7 सालानो अजीमुल शान फ़क़ीदुल मिसाल जलसाए सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोट हाजी मुगल खान कलवड़ में घोटकी शहर के बरसां ज़ेरे सरपरस्ती मुर्शिदुल मुवहिदीन हजरत मौलाना साईं ज़बीहुल्लाह आलेजवी साहब जन जे बार बार राब्ते सां बाबू मौलाना फजल रहमान साहब ऐं गोठ जी जुमलाए जमात कलवड़ साहिबान जी सिक भरी दावत ते मरहूमीन गुलाम हैदर हाजी जान मोहम्मद गुलाम सरवर मोहम्मद वारिस इन जे रूहन के ईसाल सवाब ॾियण जे लाइ
इन खैरात फी सबीलिल्लाह जे प्रोग्राम में हर साल मूंखे भी अॼु 5 दफ़ो अल्लाह ताला हिन जलसे में शिरकत जो मौक़ो नसीब करायो आहे। हज़रत साईं जन जी मुझे मथों शफ़क़त आहे। रमज़ान शरीफ़ जे आख़िरी ॾाके में साईं जन जो राब्तो थियो त जेका तारीख़ तव्हां रखो असां उहा प्रोग्राम रखंदासीं। मुंहिंजा दोस्तो, रमज़ान में ख़ैर सां मुसलो पढ़ायोसीं। 17 रमज़ान ते मां ख़त्म कढंदो आहियां, हाफ़िज़ भी आहियां। 21 मुसलो पढ़ायो, वरी पोइ ख़त्मुल क़ुरान जा जलसा कयासीं सिंध में, बलोचिस्तान में। वरी 3 ॾींहं ईद जा पंहिंजी दरगाह खानपुर शिकारपुर में महिमाननि जी इकराम कयोसीं। वरी ईद जे 4थे ॾींहं खां पोइ निकिताऊं जलसनि ते। कल भी 4 प्रोग्राम कयासीं। कंदकोट में, जाम सुहारा चाचड़ में जलसो हो। वरी वियासीं उतों प्रोग्राम करे तंगवानी जे बरसां आज़ाद खान कंडरानी जे ॻोठ में बयान हो। वरी मगरिब जो मियाँ ॻोठ जे बरसां फूलां जे दड़े में जलसो हो। 7 ॿारनि जे सुनत तौर जी ख़ुशी में वॾो जलसो थियो। वरी रात 8 हाफ़िज़नि जी दस्तार बंदी डेरा अल यार बलोचिस्तान में मौलाना गुलाम हैदर साहब जे मदरसे में। बलोचिस्तान को सफ़र करे घर आराम करे वरी तां वटि पहुता आहियूं। अल्लाह ताला असांजा सफ़र क़बूल फरमाए। क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, रात जा 11 पिया थियनि। हिन सोणे क़ुरान जी महफ़िल में अवां वेठा हो। आख़िरी बयान आहे। इंशाअल्लाह पोइ मुर्शिदनि जी दुआ थींदी। मज़दूर खे मज़दूरी भी आख़िर में मिलंदी आहे। ई क़बूलियत जी घड़ी आहे। कुछ साथ ॾींदो त मां भी तव्हांखे कुछ इल्मी मोती ॾेई वञा। सीरतुन नबी जो जलसो आहे। 2 आयतूं पढ़ियूं, 2 हदीसूं पढ़ियूं, शॉर्टकट उन्हनि जे मुतालिक़ ॻाल्हाईंदुसि। अल्लाह ताला मुंहिंजे लफ़्ज़नि खे क़बूल फरमाए। आमीन त चओ ॾाढा। ए बीठल दोस्त भी जेकॾहिं सैयद जो अदब कनि, क़ुरान जो अदब कनि, अदब सां वेही रहनि त अल्हम्दुलिल्लाह अजर अज़ीम वधीक मिलंदो। मुंहिंजा दोस्तो, हिकु ख़लीलुल्लाह आया, ॿियो हबीबुल्लाह आया। सुभान अल्लाह तकर माशा अल्लाह। दोस्त वेही रहिया बा अदब बा नसीबा। ख़लीलुल्लाह जी माना अथव अल्लाह जो दोस्त। ख़लीलुल्लाह जी माना तव्हीं ॻाल्हाईंदो त मूंखे ॻाल्हि सम्झाइण में मज़ो ईंदो। मुझी तबीयत आहे मुजावरन में वाइज़ न कंदो आहियां, मुजाहिदन में वाइज़ कंदो आहियां। दिल चवंदी आहे त जलसो माना 1 ॾींहं जो मदरसो। कुछ आलिमन को हर मौलवीअ जो, हर गुल जी पंहिंजी खुशबू आहे। हर आलिम जे बयान जो पंहिंजो लुत्फ़ आहे। कुछ मोती वठी वञो आलिमन खां, ॻाल्हाईंदा रहो। दोस्तो, ख़लीलुल्लाह जी माना छा आहे? अल्लाह जो दोस्त। ऐं हबीबुल्लाह जी माना भी आहे अल्लाह जो दोस्त। ये लाइटूं बरंदियूं रहनि त हिक ॿिए जो दीदार भी कयूं, इन सां भी सवाब मिलंदो। ख़लीलुल्लाह इहा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सिफ़त आहे। ऐं हबीबुल्लाह तव्हां असांजे नबी मिठे पाक मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त आहे। ख़लील में ऐं हबीब में वॾो फ़र्क़ु आहे। ख़लील माना भी दोस्त, हबीब माना भी दोस्त। मुंहिंजा रब साईं इब्राहीम खे भी चवे थो त तूं मुंहिंजो दोस्त आहे। असांजे नबी खे भी चवे थो मुंहिंजो दोस्त आहे। फ़र्क़ु छा आहे इन दोस्तीअ में? अल्लाह से फरमायो, दुनिया वारो ख़लीलुल्लाह उन दोस्त खे चइबो आहे जेको तन मन धन मां रब जे नाले ते कुर्बान करे त पोइ मां अल्लाह दोस्ती रखांसि। यारी पोइ रखंदोमांसि। ख़लीलुल्लाह के चई, ख़लील जी मुंहिंजा रब करीम ख़लील पंहिंजी जान त ॾे। या अल्लाह काथे ॾियां? चई निमरूद जी बाहि में ॾे। मौला ॾिनम मां हाज़ुर आहियां। ख़लील के चई त पंहिंजी घरवारी बीबी हाजरा जे मूं सिकी लधो पुटु ॾिनो थमांइ इस्माईल अलैहिस्सलाम। इन घरवारीअ खे पुट खे ॾाचीअ ते विहारे ग़ैर ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम अहिड़े बयाबान में पाक वादीअ में छॾे आ जिते न पखी न इंसान न पाणी। इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह।
कलवड़ साहिबान जे ॻोठ जे वण वण ते पन पन ते दर दर ते थांव थांव ते घर जे वटे वटे ते क़ुर जी रहमत जो मींहुं थो वसे। तव्हांजो सालानो जलसो मूंखे दिलि सां यादि रहंदो आहे। अल्लाह क़बूल फरमाए। खलील पंहिंजी घरवारी पुट झंग में छॾे आ, पुट बि पुट वरी रब ॾिनो बि 100 सालनि खां पोइ। घणनि सालनि खां पोइ? 100 सालनि खां पोइ 2 शादियूं कयईं। हिकु बीबी हाजरा, ॿी बीबी सारा। औलाद ॿिनी मां न पई थिएसि। बीबी हाजरा जे घर ईंदो त चवंदो रब्बि हबली मिनस्सालिहीन। हिते छोरनि खे शादी था करायूं, 5 साल औलाद नथी थिए, हल फिलाणी क़बर ते हल, हल फिलाणी दरगाह जी मिट्टी खाई अचूं क़बर जी। ऐं क़ुरान जा वाक़िया सम्झाइनि था त नबियनि खे 100 साल औलाद न थी आहे, पोइ बि कंहिंजो दर खड़कायो, ॿिए जे दर ते न विया। हिकिड़े नबीअ जो त मथो बि अछो थी वियो, ॾाढ़ी बि अछी थी वई, पोइ बि रब में आसरो अथसि। चए थो रब्बी इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्ताल अर्रासु शैबा वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िया। असांजे जलसनि जो सिंगार क़ुरान आहे, दीदार कर क़ुरान जो त मां क़ुरान पढ़ां। असांजे वाइज़ जो सिंगार क़ुरान आहे, हर ॻाल्हि जो दलील क़ुरान में आहे। चए तो काफ हा या आईन साद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी। ओ मुंहिंजा रब साईं, मुंहिंजा हॾा कमज़ोर थी विया थी। वश्ताल अर्रासु शैबा, मथो बि अछो थी वियो थी, ॾाढ़ी अछी थी वई थी। वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िया, पोइ बि तुंहिंजी रहमत मां ना उमेद न आहियां। हाणे ॾिसी आवां तुंहिंजो वाह जो मौजज़ो ॾिसी आवां मुंहिंजा मौला, जो बंदि कमरे में बीबी मरियम खे कुल्फ ॾेई हलियो वियुमि। मोटी आवां त मरियम जे भरिसां अणमुदा त मेवा पियान। पुछांसि तो मरियम काॾों आंदा थी? मरियम थी चए क़ालत हुवा मिन इंदिल्लाह। चिट्टो क़ुरान। ज़करिया नाराज़ छो थो थिए? हिन मुंद जा हुजनि हा त पोइ कावड़ करे दुनिया जो यार जो दोस्त जो ॾे त हिन मुंद जा मेवा ॾे। हिन मेवे जी मुंद ई न आहे, अण मुंद त मेवा त को ॾेई नथो सघे। नाराज़ न थी, इहे मूंखे रब ॾिना। इते ज़करिया अलैहिस्सलाम चए थो ईअं दिलि खे झटको लॻो। हा, इहो मंदरु ॾिसी ईअं दिलि खे बसि ईअं हिकिड़ो वॾो आसरो आथत मिली वई। उते जो उते नमाज़ में शुरू थी वियो। फनादतहुल मलाइकतु वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब। मेहराब सम्झो था, मस्जिद जो छा हूंदो आहे? मेहराब। मेहराब में नमाज़ शुरू कई। चवण लॻो मुंहिंजा मौला, जे बीबी मरियम खे अणमुदा त मेवा ॾेई थो सघे त मां बि झूर कुराड़ो थी वियो आहियां। हेॾे तक न घरवारी बि कुराड़ी थी वई आहे, पोइ बि तो में आसरो आहे, औलाद ॾेई थो सघे। मतां जो कुराड़ा थियूं त पुटु न थींदो। तव्हां महिनत कयो, अलाह ॾींदो। हिते खिले थो थिए, दिलि सां लॻेसि। वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब। रब तो फरमाए उम्मीद त कर मां ॾे पोढ़ा। हाँ साईं, अलाह खे सॾे थो कुराड़ो नबी। अल्लाह अकबर, दिलबर नबी ज़करिया अलैहिस्सलाम। अल्लाह अकबर। रब साईं कीअं त उन्हनि नबियनि जी ॿुधी सॾे थो मौला मूंखे पुटु ॾे। रब चो अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाहि व सय्यिदन व हसूरा व नबिय्यन मिनस सालिहीन। वरी बीजा ते क़ुरान हीअं थो चए या ज़करिया
इन्ना नुबश्शिरुक बिगुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया। ज़करिया घबराए छो तो जे एडी उम्मीद करे आयो आ त पो पुट भी ॾियाए तो नालो भी रखी तो ॾियाए। नालो भी अहिड़ो तो रखां जो तोखों अॻ में कंहिं भी इंसान के पंहिंजे बच्चे जो नालो या रखियो ई नाहे। ऐं तुझे पुट के वरी बींगे में नबूअत जो ताज भी परायांसि। या यहया खुदिल किताब बिक़ुव्वा व आतैनाहुल हुक्म सबिया। बचपन में नबूअत जो ताज भी ॾियांसि तो त ॻाल्हि जो ख़ुलासो इहो थियो त नबीअन पोड़प में भी औलाद कंहिंखों घुरी। चरियो थियो मिंट में ॿियनि खां थो घुरे। उन करीम को घुर जे 100 साल खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे औलाद ॾिनी। असांखे त दुआ घुरण भी नथी अचे। असां हीअं दुआ घुरदा आहियूं अल्लाह पुट ॾे ख़बर नाहे निभागो ॾे सुभाणे पीउ जो पटको लाहे। इएं न घुरदो कर दुआ हीअं घुरदो करो रब्बे हबली मिन सालिहीन। रब पुट ॾे पर नेक ॾे सालिह ॾे इएं घुरदो कर। अल्लाह साईं वरी ॿी दुआ सेखारी। हज़रत इब्राहिम जॾहिं ॿी घरवारी वटि वञे तो बीबी सारा वटि वरी हीअं तो दुआ घुरे। अख मां ॾे कर सुभान अल्लाह कर त क़ुरान पढ़ा। चतो रब्बी हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा इन्नका समीउद दुआ। ओ दुआइन जा कबूलींदड़ मुंहिंजा रब साईं समीउम बसीर। मुंहिंजा अल्लाह मूंखे सारा मो भी औलाद ॾे पर पाक औलाद ॾे। रब चो पाक औलाद घुरी थी। वञो मलाइको मुंहिंजे नबीअ खे ख़ुशख़बरी ॾियो। साईं छा चऊंसि वञो वञो घरवारी पर्दे में बीठी हूंदी ता वञी चओसि वमरातुहु क़ाइमतुन फज़हिकत फबश्शरनाहा बिइस्हाक़ वमिन वराई इसहाक याकूब। तू हिक तो घुरे मां अल्लाह ॿ तो ॾियाए पुट भी ॾियाए तो पोटो भी ॾियाए तो ॿिन्ही जा नाला भी रखी तो ॾियाए। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह था कर। पुट भी ॾिनेसि पोटो भी ॾिनेसि वरी नाला भी रखी ॾिनेसि। सुभान अल्लाह। ॾाढा नाला भी रखजांसीं। जेकॾहिं पुट ॼमे त नालो रखजांसीं इसहाक अलैहिस्सलाम। पोटो ॼमई त नालो रखजांसीं याकूब अलैहिस्सलाम। ऐं इहो ख़ानदान वरी एॾो ऊचो थी एॾो भलो थी। रब तो फरमाए ज़ुर्रियतन तय्यब जो लफ़्ज़ चयो थी ना। रब तो फरमाए पहिरों कलमो तय्यब। तय्यब माना पाको पाक लफ़्ज़ चयो थी। तुझे न इसहाक जे ख़ानदान मो तफ़सीर लिखनि था 4000 ॿार रब पैदा कया सभिनी जे मथनि ते नबूवत जो ताज। पोटा पड़पोटा तड़पोटा जड़पोटा सब नबी। तू घरवारीअ जे लाइ भी दुआ घुरदो कर औलाद लाइ हीअं दुआ घुरदो कर वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजना। हीअ दुआ अहिड़ी आहे जंहिंजी शादी थियल आहे उहो भी पढ़े जंहिंजी शादी नाहे थियल उहो भी पढ़े। माना कुंवारनि जे लाइ भी आहे सगड़नि जे लाइ भी आहे। कुंवारा ठरनि था हिन दुआ ते। वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन। चे तो मुंहिंजा अल्लाह हीअं दुआ घुर मां रब साईं को त रब मूंखे घरवारी भी अहिड़ी ॾे औलाद भी अहिड़ी ॾे जेका अखियुनि जो ठार हुजे। वञा कराचीअ में मज़दूरी करे अचां कंपनी में कमाए अचां ॿियनि शहरनि में पंजाब सिंध ड्यूटी करे मोटी जो अचां पैसा खणी घर जो पहुचां त घरवारी अहिड़ा मिठा ॿोल ॻाल्हाए जो मुंहिंजी मज़दूरीअ जा सफ़र जा थक ई लही वञनि। अहिड़ी न ॾिजां जो ॿार भी लोड़े अचां त घर में भी लोड़ हुजे। अहिड़ी न ॾिजां। इमरातु सालिहतु खैरु मिन दुनिया वमा फिहा। नबी साईं फरमायो जेके नेक घरवारी मिले न सॼी दुनिया में जेको सामान आहे इन खां मथे तोहफ़ो इहो आहे। आमीन कर आमीन। औलाद भी नेक ॾे
त गाल जो खुलासो मोटी जो पंहिंजे मौज़ूअ ते गाल हले पई खलीलुल्लाह जी रब छा चयसि त घरवारी छॾे आ याद विसरी वई याद आहे न हे त मिड़ई क़ुरान जूं आयतूं अची वयूं त कुझु मज़ो ॼाराए क़ुरान जो मोटी जो पंहिंजे मौज़ूअ ते मां मौज़ूअ खां ॻाल्हि न हटाईंदुसि खलीलुल्लाह जी ॻाल्हि हले पई घरवारीअ खे छॾे आ झंग में छॾे आयो जिते न पानी न पखी न इंसान अम्मा बीबी हाजरा बि का पक्की वाह ॿियाणी मुवैदाणी ही चेती कंहिंजे आसरे तो छॾे वञे ते रब जो हुकुम आहे चे पोइ हलियो वञ तुंहिंजी ज़रूरत न आहे हिन दौर जी माई हुजे चविया मूंखे कंहिंजे आसरे तो छॾे जंग में न माण्हू न पाणी या अम्मा बि का पक्की मुवैदाणी चेती जंहिं रब पोड़प में इस्माइल जहिड़ो सुहिणो पुटु ॾिनो आहे अल्लज़ी हुव युतइमुनी व यस्कीन उहो ई खाराईंदो उहो ई प्यारींदो तुंहिंजी ज़रूरत ई न आहे जॾहिं पानी ख़त्म थी वियो इस्माइल अलैहिस्सलाम रोए तो खुड़ी हणे तो परेशानी सफ़ा को मरवा मरवा को सफ़ा वाह हाजरा तुंहिंजो इहो इश्क में भॼणु डोड़णो अल्लाह जी ज़ात के एॾो वणी वियो जो रब फरमायो मुंहिंजा सोना मुहम्मदुर रसूलुल्लाह काइनात में सभ खां मथे शान तुंहिंजो आहे पर मुंहिंजा हबीब मुहम्मद तुंहिंजो हज बि उमिरो मां अल्लाह एसी ताईं क़बूल न कंदो मां जेसी ताईं तूं बि बीबी हाजरा वांगुरु डोड़ंदे न हज आहे अल्लाह जे आशिकनि जो मंज़र मौली फज़ल रहमान सहाबा के चई नबीअ के चई तुझो हज भी तॾहिं क़बूल आहे जॾहिं साई राड जेका निशानी आहे तू भी बीबी हाजरा वांगुरु डोड़ त पोइ हज क़बूल कर अल्लाह के पंहिंजे प्यारनि जो कॾहिं मंज़र वणी वेंदो आहे अल्लाह क़यामत ताईं उम्मत ते वाजिब करे छॾियो लखे पीर लखे मुर्शिद फ़कीर बुज़ुर्ग जो बीबी हाजरा वांगुरु डोड़ंदा थी अल्लाह अल्लाह मोटी जो आई त सुभान अल्लाह रब जे आसरे हुयम खाधो पीतो ख़त्म थी वियो वाह इस्माइल तुझे कदमनि जी खुड़ी जी बरकत बिना बोर जे बिना आसे बोर जे हीअं जो हरम जी ज़मीन रब चीरे करे एड़ो बरकत वारो पानी कढियो जंहिंमें 5 बरकतूं मिलाए हिकु हरम पाक जी बरकत ॿियो हज़रत इस्माइल नबीअ जे पेरनि जी बरकत ऐं टियों नूरी मखलूक जे सरदार जिब्रील जे पर जी बरकत चौथों अल्लाह जे हुक्म जी बरकत पंजों घोटकी वारो तव्हां असांजे लाइ मुहम्मदुर रसूलुल्लाह जी ओभर जी बरकत हथ मथे करे जो सुभान अल्लाह अल्लाह से तो के ज़मज़म जा जग पियारे ज़मज़म बरकत वारो पानी ॾिसो नबी पंहिंजी घरवारी जंग में छॾे आयो कंहिंखे राज़ी कई असांखे वरी घरवारी चए थी त पुट जी शादी आहे घोटकीअ मो लाउड त खणी आ गाना हलाईंदुमि भली पाड़े वारनि जी निंड फिटे त फिटे असांखे ख़ुशी मल्हाइणी आहे भली को बीमार पाड़े में मरे त मरे हेॾी वरी डेग खणी पियो राग हलाईंदो गाना हलाईंदो छोरे जी ख़ुशी आहे असां माई खे चवंदासीं हा हाणे तूं वञा तूं नाराज़ न थी तूं नाराज़ न थी फ़कीराणी तूं जज आहे तूं नाराज़ न थी नबियनि जे वाक़िअनि मां सबक़ त वठो असां माइनि खे राज़ी कयोसीं रब खे नाराज़ कयोसीं ऐं नबीअ चवंदा घरवारी जंग में छॾे ईंदो मां तूं नाराज़ थिए त थिए पर अर्श वारो नाराज़ न थिए खलील जल्दी कर तोसां यारी रखंदुमि पर कातीअ सां पंहिंजे पुट जे कंध ते काती हलाए पुट प्यारो करे या रब प्यारो कर चए थो मौला 9 सालनि जो गुल तैयार थियो आहे इस्माइल काती कंध ते हलाए चवां तो पुट प्यारो न आहे रब प्यारो आहे तोखे वरी पुट तो चे बाबा टीवी वठी ॾे डिश एंटीना वठी ॾे टच मोबाइल वठी ॾे घोटकी मो फिल्म भराए ॾे पबजी गेम विझी ॾे तूं असां चवंदा पुट नाराज़ न थी हाणे तो करे ॾियां रब भली नाराज़ थिए त थिए अल्लाह असां पुटनि खे राज़ी कयोसीं ख़ालिक खे नाराज़ कयोसीं पर हिननि वाइदनि ऐं जलसनि मां हिननि वाक़िअनि मां रब असांखे सबक़ थो ॾिए त नबियनि जी ज़िंदगी ॾिसो पुट भली क़ुर्बान कयूं रब तुंहिंजे नाले ते हर शइ क़ुर्बान खलीलुल्लाह खे चई त तूं तन मन धन क़ुर्बान कयो हाणे तुंहिंजी मूंसां यारी आहे
हबीबुल्लाह वरी उन मुहम्मदुर रसूलुल्लाह के चइबो आहे जेको कुझु ॾे न ॾे पर मां अल्लाह उन सां यारी रखी आहे। अचो अचो सीरत नबी ते ॻाल्हायां थो जंहिंजे नाले ते इश्तिहार में जलसो आहे। छा थो फरमाए हबीबुल्लाह केरु आहे? हबीबुल्लाह जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखायो अथई ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ो पढ़ो कलमो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तॾहिं त चए तो रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। ॾाढा जो न सुभान अल्लाह। केॾी ख़ल्क़ आई आहे, अल्लाह तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। पोते छो था ॾिसो सैयद ते एतबार न आहे। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद। आँख का तारा नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद। तकबीर में, कलमे में, नमाजों में, अजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू जहल तो चे नालो एड़ो भलो थी जो मां दुश्मन खणा तो भी बई चप चमियूं था ॾिन। मञाए कोन थो बाक़ी नालो भलो थी। इसमें मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी अल्लाह ताला उनजी कब्र ते रहमत फरमाए। असांजे नक्शबंदी मुर्शिदन जो मुर्शिद आहे। लिखे तो खुतबा ते फ़कीर में इसमें मोहम्मद जा कमाल तो लिखे यारो जेकरे तव्हांजी दुआ कबूल न थिए न घोटकी ज़िले जा मुस्लमानो तव्हां वटि जंहिंजो नालो मोहम्मद हुजे उनखे चवंदा कयो यार तूं हथ खणी दुआ घुर असां आमीन था कयूं। हिकिड़ी घड़ी अहिड़ी बि हूंदी इसमें मोहम्मद नाले शख्स दुआ घुरे त अल्लाह इन नाले जी लज रखी दुआ कबूल करे छॾींदो। ॿी बरकत इहा बि लिखी अथऊं जंहिंजी घरवारीअ खे पहिरें महीने में हमल थिए इरादो करे त या अल्लाह इहो ॿारु ॼमंदो त मां मोहम्मद नालो रखंदोमांसि। इन नाले जी नियत जे करे अल्लाह ताला उन ॿार खे अम्मा जे पेट में पुट करे पैदा कंदसि। ऐं टियों कमाल लिखियो अथई इसमें मोहम्मद जो मौलाना जोगी साहब बि ॿुधाईंदो आहे क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ी घड़ी अहिड़ी बि थींदी अल्लाह पंहिंजे सोणे खे सॾु करे चवंदो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिंजो नालो मोहम्मद हूंदो उथी बीहंदा। अल्लाह फरमाईंदो तव्हां छो थिया हो मां त पंहिंजे सोणे खे थो सॾु कयां। या अल्लाह असांजो बि अबे अम्मा नालो इहो रखियो आहे। रब चवंदो चङो यारनि खे पंहिंजा यार प्यारा, दोस्तनि खे पंहिंजा दोस्त प्यारा। मुंहिंजे महबूब जे नाले जहिड़ो नालो तव्हांजो आहे त तव्हां सां लेखो ई नथो कया। हलो मां तव्हांखे बि जन्नत ॾेई छॾी। चई ॾे न सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा रब करीम। मौलाना पीर साहब खे ॿुधाए त मां ॿाहिरि मुल्क में तबलीग ते वयमि। मूंखे दोस्तनि हिकिड़े कब्रिस्तान जी ज़ियारत कराई। वॾो कब्रिस्तान हो, चौदीवारी लॻल हुई, वॾी गेट बि लॻल हुई। उन गेट जे ॿाहिरां लोही बोर्ड ते 3 सिटूं लिखल हुयूं जिन जी माना इहा हुई ख़बरदार हिन कब्रिस्तान में उन मैयत खे दफ़नाईंदासीं जंहिंजे सीने में अल्लाह जो क़ुरान हुजे, हाफ़िज़ हुजे त जनाज़ो खणी अचो न त न। ऐं ॿियो शर्त बि लिखल हो ख़बरदार हिन कब्रिस्तान में असां उन मैयत खे जाइ ॾींदासीं जंहिंजे जेको आलिम भी हुजे मुफ्ती भी हुजे। ऐं टियों शर्त लिखल हो त हिन कब्रिस्तान में उन जनाज़े खे मैयत खे जाइ मिलंदी उन जी क़ब्र ठहंदी जंहिंजो अबे अम्मा नंढे हूंदे नालो भी मोहम्मद रखियो हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ते मां जो अंदर वञा ॾिसां त 400 क़ब्रूं नज़र आयूं ते सभई हाफ़िज़ भी आलिम भी सभिनी जो नालो भी मोहम्मद। अचता हाणे अॻिते हलूं वरी ख़लीलुल्लाह 2 क़िस्म अथव। ख़लीलुल्लाह जल्दी ॻाल्हायो न। 11:30 बजे शुरू कयो आहे वाइज़, 12:30 बजे ख़त्म कंदुसि। ख़लीलुल्लाह 2 क़िस्म। हिकु ख़लीलुल्लाह अथव, ॿियो वरी ख़लीलुर रसूल आहे। सुभान अल्लाह कर त सम्झायां। ख़लीलुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम आहे, ख़लीलुर रसूल वरी अबू बकर सिद्दीक़ आहे। रसूल जो दोस्त मुर्शिद जी मौजूदगी में तो समझाया। अख मारे कर
अवल इहो त सोचो न ता घोटकी में दोस्ती कैसा रखंदो यारी कैसा रखबी आ ता त बस मोबाइल में जिन जो फोटो दिसो ता हे भलो आ हिन के फ्रेंड करे हिन के फ्रेंड करे ये 5000 थी विया सही फ्रेंड तू तो बस मोबाइल में फोटो दिसी करे दोस्ती तो रखे यारी तो रखे अच तो के सैयद हबीबुल्लाह शाह समझाए तो दोस्ती कैसा रखबी आ सुभान अल्लाह कर तो बताया ता पढ़ल लिखल वेठा हो नौजवान तालीम याफ्ता हो मदरसन वारा स्कूल वारा वेठा हो कॉलेज यूनिवर्सिटी जा छोकरा वेठा हो बुधायो दोस्त जे लफ्ज में अखर घणा बुधायो जा ॾाढा घणा अखरन शाबाश जेके 4 वणदा न वो ॻाल्हाए असा सिद्दीकी असा फारूकी असा ओस्मानी हथ मथे करे जो असा हैदरी असा जो अकीदो वा जेको मुर्शिद सोने अली के न मने उन जे मुंह में लख लानत जे असा हसनी आयूं असा हुसैनी आयूं दोस्त जे लफ्ज में अखर घणा 4 केड़ा केड़ा दाल वाव सीन ऐं ता उलमा तहकीक लिखी आ त दोस्त जो मतलब इहो आ दाल तो चवे तो उन सां दोस्ती रखजाए जेको ध्यानतदार होजे घोटकी में तू खोखो भरे दई वने इन में सूफ थी नारंगियों थी केला थी जैतून थी अंगूर थी रख जाए मां पंहिंजे बच्चन के खाराईंदुम बकाया सौदो वठी अचां दो तू जो वहीं सामान वठण करियाना स्टोर ते मोटी जो अचे तो अध खोखो खाली साईं ज़बीउल्लाह साहब रे को मुरीद मोकले साईं माल अचई तो तालबन के भी खाराए पान भी खा साईं दे फोन करे तो साईं स्टेशन तो वठी वञा 10 खोखा मोकलिया त मैं कोटिया को साईं केड़े मुरीद के मोकल दो जेको 7 खोखा घर खणी वञे 3 साईं के दे एड़े के मोकलींदो साईं चंदो न बाबा इहो छोरो खयानतदार आ इने के न दे उन के मोकल जेको 10 ही खोखा मां वट पहुचाए दोस्ती उन सां रखबी जेको ध्यानतदार होजे जेके तू 50,000 अमानत रखे तो यार वठा है तो मां अचा तो वरी जो मोटी चे तो 30,000 खाई वने एड़े सा यारी न रखबी ऐं दोस्त जो बियो अखर मौलाना वाह वाह इन वाव में इशारो आ त दोस्ती उन सां रख जेको वफादार होजे बेवफा सा यारी न खाइण में गड वरी झेड़े में भजी वने एड़े सा न जेको झेड़े में भी तो गड होजे न आज़े हर शे में वफा करे बेवफा सा यारी न रखदा कयो ऐं दोस्त जो 3 अखर सी नाम इन में इशारो तव त सचार सा यारी रखो तदी त अल्लाह साईं अगे ही चई छड़ियो कुरान में या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनु मअस सादिकीन सच्चन जो साथ दियो असांजा ॾाॾा साईं हज़रत साईं फ़कीरुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजो ॾाढो सखर को पंध ईंदो दरगाह हाले जी शरीफ हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी भी रहमतुल्लाह अलैह नव्वरल्लाह मरक़दहू को ज़िक्र वठण ईंदो सुभान अल्लाह तकर साईं जन जी ज़ियारत थियल आहे मुंहिंजे ॾाॾे साईं जी हाले जी शरीफ ईंदा हज़रत साईं वॾनि को ज़िक्र वठंदा अल्लाह अल्लाह वो असांजो ॾाॾो साईं रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो हज़रत साईं मुर्शिद खलीफ़ा अहमदुद्दीन रहमतुल्लाह अलैह जेके दरगाह जरारपुर में जिन मेहनत कई उहे मदीने विया हा मदीने में इरादो क्यों त बस साईं जे पाड़े में वेही करे हदीस जो सबक पढ़ाईंदासीं फरमाए साईं के निंड वठी वई साईं खलीफ़े अहमदुद्दीन रहमतुल्लाह अलैह के निंड में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी गाल साईं जी सवाने हयात में लिखल थव अल्लाह हज़रत साईं खलीफ़ा अहमदुद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमायो हेरे तक जाए ते निंड में माके हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी पो साईं जन माके हुकुम कयो ओ अहमदुद्दीन उथी अल्लाह कुरान में चयो थी या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह दुजो अल्लाह खो वकूनु मअस सादिकीन सच्चन जो साथ दे तो साईं अहमदुद्दीन रहमतुल्लाह अलैह नबी साईं के निंड में चयो साईं मां सिंध जे इलाके जो आ साईं सिंध में केड़ा सच्चान मां कंहिंजो साथ ॾियां जो मांखे चओ था त मदीनो छॾे वञ पंहिंजे मुल्क में दीन जो कम करे वञी सच्चन जो साथ ॾे या रसूल अल्लाह मांखे ॿुधायो त सयूं सिंध में त घणियूं जमातूं मां कंहिंजो साथ ॾियां
बा असांजा ॾाॾा जन इहा ॻाल्हि ॿुधाईंदा त रोई पवंदा हा ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे कननि अखियुनि रूबरू हज़रत साईं मोहम्मद उमर सूंदड़ो साहब रहमतुल्लाह अलैह उन्हनि को बि मां ॿुधमि या उन मां पाण वेठोसि हिन कचहरी में पंहिंजे ॾाॾे साईं सां फरमाए त मुर्शिद खलीफ़े अहमदी न फरमायो त मूंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड में चयो त सिंध में सचनि जो साथ ॾियणो थी त वञी शेख हमादुल्लाह जो साथ ॾे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। 11 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत साईं हमादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह नव्वर अल्लाह मरक़दहू जो नाला खणी सलाम मोकिलिया। उहे नाला साईं उमरदीन साहब वटि लिखल हूंदा। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नबी साईं शेख हमादुल्लाह ॾे सलाम मोकिलिया। तंहिंजे करे हिते दोस्त जो टियों अखर इहो ई त चए थो, सीन बि चए थो त सचनि सां यारी रखो। सचनि में जमात आहे त जमियत उलमा इस्लाम हथ मथे करे जो सुभान अल्लाह। असां इन्हनि जो साथ ॾींदासीं। ऐं दोस्त जो चौथों अखर ता, इहा ता थी सम्झाए त तव्हां उन सां दोस्ती रखो जेको ताबेदार बि हुजे। अल्लाह ख़ैर करे तूं इस्पताल में हुजे, रब अहिड़ो ॾींहुं न करे का परेशानी थिए, ॿारनि जी घरवारी जी ऑपरेशन थिए, पोइ घोटकी में तूं फ़ोन कर पंहिंजे यार ॾे 50,000 ख़र्चा अथी को महिरबानी करे 30,000 त ॾे, 40,000 ॾे। पोइ ॾिसजांइ त घणनि जी मोबाइल बंदि थिए थी, घणा तावन कनि था। ओधारा पैसा वक़्त ते को यार खे ॾे त पोइ ख़बर पवंदी त यारी मल्हाई या न मल्हाई। मुश्किल में कंहिंजी मदद त कर। दोस्त चइबो ई हुनखे आहे जेको ॾुखी घड़ीअ में यार जो साथ ॾे। घणियूं सिफ़तूं थियूं? 4। दयानतदार हुजे, वफ़ादार हुजे, सचार हुजे, ताबेदार हुजे, मुगल कलवड़ जे सालाना जलसे में अचण वारो। इहे 4 ई सिफ़तूं वफ़ादार, दयानतदार, सचार, ताबेदार वरी अल्लाह ताला खलीलुर रसूल अबू बकर सिद्दीक़ में रखियूं। ॾाढा जो सुभान अल्लाह। असां हैदरी आहियूं उन मुर्शिद अली साईं जा बि नौकरूं। अली जे कदमनि जी जुती जी मिट्टी बि असां आख़िर में सुरमो करे पाईंदासीं। अली अलिया जेको हिजरत वारी रात नबी जे खट ते बिस्तरे ते साई चादर जे हेठों हिकिड़ी रात सुतो आहे। पर उन अबू बकर उमर खे कीअं न मञा जेके 1400 साल थी विया आहिनि, हाणे बि मिठे मोहम्मद जे भाकुर में साए रोज़े में सुता पिया थी। हलूं मदीने, तुझी नियत ना है हलण जी। इश्क अहमद अज़लगी से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह बुखारी सां गॾु मदीने हले। जेको आहिस्ते चवे अल्लाह करे घोटकी को पंध वञे मदीने। पंध वींदे त पोइ 4 साल लॻंदई। जे सैयद बुखारी सां साईं ज़बीउल्लाह सां गॾु हलंदे हवाई जहाज़ में इंशाअल्लाह या सऊदी एयरलाइन में पोइ 4 कलाकनि में कराची खां मदीने। हा रुगो किराओ पंहिंजो पाण भरजो, बाक़ी हलजो असां सां गॾु। किराओ महांगो आहे सही। इश्क अहमद अज़लगी से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। ए सहाबा की झरमट में बदरुद्दुजा, नूर की नूर हर सो मदीने में गए। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी। हे कुराड़ो रंग जी हो साईं। अल्लाह कंदो सैयद जी दुआ सां हिन साल मदीनो ॾिसी ईंदो। अल्लाह इन जे घर में बरकत फरमाईंदा। अणघुरी अलबे जी ख़िदमत कई थी। इश्क अहमद अज़लगी से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गए। हे सहाबा की झरमट में बदरुद्दुजा, नूर की नूर हर सो मदीने में गए। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी, जैसी खुशबू नबी के पसीने में गए। जल्दी गाला, बाकी 15 मिनट बचा थी। वाह मुकद्दर अबू बकरो फारूक का, जिनका घर रहमतों के खजीने में गए। बेसहारा न समझे जमाना मुझे, मेरे आका का मस्कन मदीने में गए। अल्लाह अकबर कबीरा। मदीनो अल्लाह ताके हिन साल मदीनो ॾेखारे। हिकु खलीलुल्लाह
जज़ाकल्लाह। अल्लाह तो के रोजगार में बरकत फरमाए। एक खलीलुल्लाह या बो खलीलुर रसूल सुभान अल्लाह कर तो समझाया। खलीलुल्लाह खलीलुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जी सिफ़त आ। खलीलुर रसूल के जी सिफ़त आ। अबू बकर सिद्दीक जी सिफ़त आ। खलीलुल्लाह के चई जान दे इब्राहिम जान दिनी वरी इब्राहिम जान दिनी काथे दे चे निमरूद जी नार में दे। अबू बकर तू मोहम्मद जो खलीला। अबू बकर या रसूल अल्लाह जी जी तू भी जान दे साईं काथे दिया चे तू गार में दे। काथे गार में दे अख मारे कर। अल्लाह वाजे कर्जन मर्जन को के बचाए। अल्लाह ताजे दुकानन में रोजगार में बरकत फरमाए। अख मारे कर तो कुछ मोती समझी वन शाह साहब का। खलील तू जान दे गार में अबू बकर तू खलील तू जान दे नार में अबू बकर तू जान दे गार में। नार जो जिक्र भी कुरान में आ गार जो जिक्र भी कुरान में आ। सुभान अल्लाह कर तो कुरान पढ़ा। इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार। सुभान अल्लाह डरिया। हुन जनरेटर जो पेट्रोल खत्म थी वियो तरी ऊंधे थी आ। सुभान अल्लाह क्यों पेट्रोल भी तो महंगो है ना। अल्लाह करे पेट्रोल लई आमीन जो। इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। वरी नार जो जिक्र भी कुरान में वक़ुलना या नारु कूनी बरदन व सलामा। एरे तक जाए खलील के पकड़े था वनन। ऐलान तो करे निमरूद कालू हर्रिकू वंसुरू आलिहतकुम। मदद कयो पंहिंजे माबूदन जे दुश्मन के बाह में विझो। अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम भी वाह जो मुवहिदो हे जो मेले ते विया त कुआड़ी खणी करे बुत खाने में वञी माबूदन कूड़न जा नक कटई। सुभान अल्लाह तकर काथे लिखल आ सूरत अंबिया में लिखल आ कन कटे नक कटे माबूदन जा गैरुल्लाह जा आसे जंगू कटे करे वरी कुआड़ वरी वडे जे कुल्हे ते रखे। हाँ मोटी जो आया दिसन त हल जिनके पूजींदाऊं जिनके सजदा कंदाऊं एक बे के चन भाई निभागा पांजो नकु नथा बचाए सगन असा के छा कंदा। कदी तो कुरान तो फरमाए हथन जी मूर्ति हाँ सही पत्थरन जा ठयल अम लहुम ऐदी यबतिशून बिहा। रब तो फरमाए न माबूदन कूड़न खुदान के दा सडो चरे हुजन के हथ आइन पर ड्रिगा न करे सगंदा। अम लहुम आयुनुल्ला युबसिरून बिहा अखियूं अथन पर ॾिसी न सगंदा। अम लहुम आज़ानुल्ला यस्मऊन बिहा कन अथन पर ॿुधी न सगंदा। ओ जेके रब जो दर छॾे ॿिए जे दर ते वञनि था उलाइक कल अनआम बल हुम अज़ल। ये जानवरन को वधीक बदतरन। अड़े इन्हनि को तो ये जानवर भला जेके सुबह जो साजरी भी मां रब जी तारीफ़ था कनि। तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदो आहे न कई जानवर था झंगन में गुज़ारनि। हल हाजी साहब ते का रब जी महिरबानी हाणे भी मके मदीने वियो। कई जानवर था झंगन में गुज़ारनि समर साण तिन खे नकी बाहि बारनि। असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि उञायल बुखायल उहे के खाराया। सो अल्लाह अल्लाह सो अल्लाह अल्लाह। अॼु भी सखी थी वियो आहे हिन खे त ॾियां न मां अञा। अल्लाह कबूल फरमाए चे तो करे कमन पांजन में पांजी सिधाई। सुभान अल्लाह कर तो हलऊं ताजे लाउड मूंखे अहिड़ो मज़ो ॾिनो आहे जो चवां थो 12 बजे ताईं क़ुरान पढ़ा। मुजीब खे तो दुआ कंदो अल्लाह कंदो जन्नत में भी इको साउंड जो दुकान खोलींदो उते भी हिन जे लाउड ते वाइज़ कंदासीं। करे कमन पांजन में पांजी सिधाई बिना मशवरे जे बणाई खुदाई। बटेरी मूंसा गॾु हल सजी खल्क उन दर करे थी गदाई बादल भरजी रहमत जामीअ के वसाया। सो अल्लाह अल्लाह
अख मारे कर इब्राहिम अलैहिस्सलाम जा नऊज़ बिल्लाह में ना तफसीर लिखंदा त नबीअ जा कपड़ा भी लाइन था संदूक था ठाहिन चे पेटीअ में रखंदासेस वॾी बा आया नबीअ के पकड़े आया चवण लगा कालू अंत फअल्त हाज़ा बिआलिहतना या इब्राहिम इब्राहिम असांजे माबूदन सां ये हरकत तो कई असां सब मेले ते वियासे पोयों तू रहले गोठ में केजा नक कटिया थी केजा कन कटिया थी हेरे तक जा इब्राहिम छा तो चे क़ाल बल फ़अलहू कबीरुहुम माखो छो था पुछो कुआड़ो जंहिंजे कुल्हे ते आ वॾे को पुछो चवंदा न जे वटो हथियार लभे त माना ज़ुल्म न कयो आहे न कुहाड़ो तव्हांजे वॾे जे कुल्हे ते वरी माखो था पुछो त कन के कटिया नक के कटिया शकी थिया हादा फसअलूहुम इन कानू यंतिकून जेकॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पुछो इब्राहिम खे चवण लॻा तोखे ख़बर न आहे छा मालकुम ला तंतिकून इहे ॻाल्हाईंदा ई न आहिनि इहे ॻाल्हाईंदा ई न आहिनि पोइ इब्राहिम कहिड़ो लफ़्ज़ चयो सुभान अल्लाह कर त ॿुधायो अल्लाह हिननि नौजवाननि खे रोज़गार में बरकत फरमाए चए तो उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह सुभान अल्लाह डरी आ केडी ख़ल्क़ आई आ जमात बीठी आ सुभान अल्लाह उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह अफला ताक़िलून बेअक़लो समझो छो नथा जेके ताके पांजा उज़वा नथा बचाए सगन इए ताके छा दींदा अरे हे फाता जे हाल ते इनन को ता घुरो उन को छो नथा घुरो जेको अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम मुझे रब को छो नथा घुरो जेके निंड तशा पर निंड जो झटको भी न ईंदो आ तरे त चे तो सदाई सदींदो रातूं रुगो घुरो अल्लाह खां वाह जी तो ई त निकती आ ज़ुबान मो सुभान अल्लाह त कर भिटाई भी तरे त चे तो अबा शाह लती भिटाई के मञींदा हो बेपीरा न ॻाल्हायो पीरन वारा ॻाल्हायो चे तो सदाई सदींदो रातूं रुगो घुरो अल्लाह खां न सॾ ग़ैर खे ओ मुशरिक रुगो घुरो अल्लाह खां हे जुमलो ॿुधाए ॻाल्हि वणे त सुभान अल्लाह चइजां मां तुंहिंजो सजण आ दुश्मन आहियां मां साईं अब्दुल्ला शाह बुखारी वांगुरु तुंहिंजो ईमान थो बचायां चे तो सदाई सदींदो रातूं रुगो घुरो अल्लाह खां न सॾ ग़ैर खे ओ मुशरिक रुगो घुरो अल्लाह खां क़यामत ताईं वलीअ सगोरा मुशरिक न्याउ न ॾींदई माल न ज़ाल न धीअ न पुट न अटे जो पाव न ॾींदई अटे जो पाव भी केर थो ॾे अफराइतुम मा तहरुसून अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन बिज तव्हां छटींदा भाण तव्हां विझंदा ज़मीन खे हर तव्हां ॾींदा तव्हांजी कणक सारियूं केर थो पचाए हाणे कमंद जा फसल घोटकी में खयव कंहिं पचाया शादो फरमाए तॾहिं त चवे तो अल्लाह जो मानो भिटाई घोट तो चे जे भाए जोगी थिया त रिली खणी न हे लगे तो भिटाई हुयो ई असांजो ॿिया मिड़ी कब्ज़ो करे विया ईअं न सर जे भाए जोगी थिया त रिली खणी न रुलो वेड़े वेग वजूद में करे हेकड़ाईअ जो हुल्लो भिट जो शाह लतीफ़ चवे तू पाण आगे अमलो छो पिने पेना गन का असां कुरान भी पढ़दा हूं असां पीरन जा भी नौकर आहियूं असां इज्जत सभिनी पीरन जी कंदा आहियूं पर हथ मथे करे जो घुरंदा अकेले अल्लाह को आहियूं चे तो पीर कलंदर शाह भिटाई आगे निके ई कोह परे हे तो घोटकी वारो ताके सेवण वेजी आ परे या न नवी जाए पेट्रोल भी महंगो थियो थी हाँ हितों तो 6 लाख आहे खणी वने कलंदर ते 5 फरवरी ते मुझो जलसो मीरपुर माथे लो सजो सखर बंदे 3 कलाक मां रोड ते फासी वियम जलसे ते भी न वनी सकियम ओबावड़े जलसो चुनाली चाचड़न में छाए तेसे पंजाब सजो लथो आ मर्द औरतूं नचन पिया काडे ते कलंदर जो मेलो अरे पो हिते रोड़ीअ में छाता कनि ते हितो मट भरे वियो असां भी भरे वेंदासीं सदरदीन चाहते
मट भरे वियो आहे। अफ़सोस आहे हितों तो छेला काए गाबा वठी उते खणी वञे, उन्हनि मुजावरनि खे थो खाराए जेके निभागा नमाज़ बि नथा पढ़नि, जिनजी सॼो ॾींहुं दीद औरतुनि में आहे। अरे ये शेला, ये गाबा, ये देसी कुकड़, ये सब्जियूं भाॼियूं मदरसनि में नबीअ जे महिमाननि तालबनि खे छो नथो खाराए? होॾो मदरसा दारुल उलूम वेझो आहे। मसू कलवर में मौलाना मौलाना शमसदीन साहब जो, मौलाना फजल रहमान साहब जो, हेॾो हज़रत साईं ज़बीउल्लाह साहब हालेजी वारनि जो, होॾो अशरा मुबशरा, हेॾो शहर घोटकी जा मदरसा केॾा त वेझा थी। उते उन्हनि तालबनि खे खाराए जिनजी 14 कलाक दीद क़ुरान में आ। सही थो चवां ग़लति थो चवां? क़ुरान तालबनि खे ॾिसे, मौलाना तालिब क़ुरान खे ॾिसनि। या कणक लही थी, फसल लहनी था, ॾिस मदरसनि में 200 250 100 तालिब वेठा आहिनि सुबुह खां वठी 10 बजे ताईं, जिनजी झोल में क़ुरान आहे। हा साईं, वरी व्यापारी नमाज पढ़दई, स्कूल पढ़दई, वरी निंड कंदई, नमाज पढ़ी करे हा साईं वरी क़ुरान शुरू कंदई, वरी टेपारी ताईं उस्ताद खे दौर ॿुधाईंदई, वरी सिजल थिए जी टेपारी खां पोइ वरी रांदि कंदा, वरी मगरिब खां पोइ इशा ताईं वरी क़ुरान, वरी इशा खां पोइ राति जो 10 बजे ताईं क़ुरान। 14 कलाक दीन वारा तालिब नबी जा महिमान झोल में क़ुरान जो मुंहुं था ॾिसनि। अल्लाह जो कसम सैयद हबीबुल्लाह शाह जो यकीन आहे, वॾा वली थी नबी जा महिमान इन्हनि तालिबनि खां दुआ घुराए बेड़ा पार थी वेंदई। पीर कलंदर शाग बिटाई आंगन के को हपरे, सॾ न इन्हनि खे घुर न इन्हनि खां वञ न पिनण लाइ पंधु करे। ओ पिना दर न पिन मता पिनंदे पूराई न पवई, भिट जो शाह लतीफ़ चवे नाव उन्हीअ जो पिन जेको ॾातर सारे ॾेह जो। फ़क़त आगे मिलंदो सभु कुझु धणीअ बादशाह खां। अख मारे कर त मां ॻाल्हि पूरी कयां। जन्नत जो वॻो मलाइक खणी आया, इब्राहिम खे दुनिया में पारायूं। या थी तौहीद ते पको थींदे त जन्नत जा वॻा दुनिया में मिलंदई। हेरे तक जाई वाह जी सुपरलेटिव डिग्री इब्राहिम अलैहिस्सलाम के मलाइक लगी आया। इज़राइल आयो, मां मदद कयां जेके तोखे बाह में विझन, मां उन्हनि जो साह कढां। हेॾी वॾी बाह या शमईना बरंदड़ बाह। ओ इब्राहिम अॻियों बाह थी, हे तोखे पेटीअ में विझी मथों कोठे खां उछलाईंदई। मां आयो त मां मीकाईल अलैहिस्सलाम मींहुं वसाईंदो आहियां। एॾो मींहुं वसायां बाह विसामजी वञे। चे रब मोकिलियो अथव या पाण आया हो? चे पाण आया हो। चे पोइ तव्हांजी ज़रूरत न आहे, मुंहिंजो अलाह जो वेठो आहे। कसम थी अलाह जो, हिते असां हुजूं हा त रणियूं कयूं हा। जल्दी कर मार इन्हनि खे, है घोड़ा मरी वियासीं बाह में था विझनि। इज़राइल इन्हनि जो साह कढ। इब्राहिम अलैहिस्सलाम जो केॾो त ईमान पको आहे। घोटकी वारो बाह ॾिसे थो त बि चए थो तव्हांजी ज़रूरत न आहे। जंहिंजो रब तंहिंजो सभु, जेके रब रखे तंहिंखे केरु चखे। हलिया वञो मलाइको मीकाईल इसराफील, ओ इज़राइल तव्हांजी ज़रूरत न आहे, खलील जो अल्लाह जो वेठो आहे। तू त मिंट थो चे हक़ पीर मिठा तुंहिंजा तीर ते खा, या गोस बहावल बेड़ा धिक वाह बि वधी विया। सोनी कलंदरी वारा कलंदर पारत थी। ए खुदा जो कसम मां चेड़ाइण जे लाइ नथो चवां, क़ुरान मुंहिंजे हथ में आहे, मां तुंहिंजो ईमान थो बचायां। मांखे दुआऊं कंदे तौहीद ते क़ाइम रहंदे त सभु इबादतूं क़बूल थींदई। आमीन चो ॾाढा। अल्लाह अकबर। खलील को सिख। वरी जिब्रील तो चेस चङो भला इब्राहिम असां वञूं था, पर मां अल्लाह खे तुंहिंजो न्यापो त ॾियां। हिते अल्लाह ख़ैर करे तूं जेल में वञे। चवंदो आहे न साईं ज़बीउल्लाह भाऊ काइदे सिंध खे चओ, राशिद महमूद खे त SP खे चवे मूंखे जेल में छॾाए, फिलाणे जी सिफारिश कराए। साईं फिलाणे खे SP तुंहिंजो यार आहे, छॾाए। हिते तूं मुर्शिदनि खे इलाज कंदो आहे, जमियत उलमा इस्लाम जे उहिदेदारनि खे अब मुंहिंजी ॻण कयो, मां जेल में आहियां। ओ इब्राहिम तूं बाहि में थो वञे, भला मां जिब्रील तुंहिंजो न्यापो ॾियां अल्लाह खे। छा न्यापो ॾियां? चवे आस त रब पंहिंजे बाने नबी जी मदद कर, बाहि में था उछलाइनि। हेॾे तक जाए इब्राहिम अलैहिस्सलाम तो चे ओ जिब्रील तुंहिंजे न्यापे जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजो अल्लाह मूंखे पाण नथो ॾिसे छा? हाजी वॾी डिग्री आहे तौहीद जी, ते मुंहिंजो अल्लाह मूंखे नथो ॾिसे छा? तूं छो थो न्यापो ॾियसि?
हो त समीउम बसीरा सतन ज़मीननि जे हेठों रात जी ऊंधाईअ में कारी किविल घुमंदी आ उन जे घुमण जो आवाज़ भी अर्शन ते ॿुधंदो आ। जॾहिं एॾी तवक्कल खणी आयो हदीस में मुंहिंजे नाने नबी जो फरमान आहे अन इंद ज़न्न अब्दी अल्लाह तो जे मुंहिंजो बानो मां में जेॾो यकीन कंदो ओॾी मदद ईंदी आहे। व अलल्लाहि फलियतवक्कलिल मोमिनून व अलल्लाहि फलियतवक्कलिल मुतवक्किलून। मोमिन जी तवक्कल के में हथ मथे करे ॿुधाए अल्लाह में आ। पो रब चयो सब वास्ता तोड़िया थी त मां भी डायरेक्ट तो मदद कया। वकुलना या नार ओ भाई थदी थी वन मुझो खलील तो अचई मेहमान घणी भी थदी न थी जाए मता सवड़ जी जरूरत पए कंबल जी जरूरत पए बरदऊं व सलामा सलामती वारी थी। हदीस में अचे तो तफसीरन में अचे तो मौलाना अब्दुल अमीन सवाती लिखियो आ मालिमुल इरफान फी दुरूसुल कुरान 19 जुल्द कुरान जो तफसीर आ उन में लिखे तो त 40 ॾींहं बाग में पियो मज़ा वठे जन्नत जो बाग थी वई। आसे अल्लाह पियो मेराज कराएसि 40 ॾींहंनि खां पोइ ॿार जो निकितो त पीउ बीठोसि काफ़र आज़र रड़ करे चवेसि तो नीमर रब या इब्राहिम तुझो अल्लाह केॾो त भलो आहे जो तुझे वार खे बि तो न आयो। बाबा मुंहिंजे अल्लाह जी तारीफ़ कई ते पोइ कलमो त पढ़ना बाबा मां पुट नबी त मां कलमो त पढ़ चे कलमो न पढ़दो मां बाक़ी तुझो अल्लाह भलो आहे। इब्राहिम जी अखियुनि मां पाणी आयो रब जो रोए छो तो या अल्लाह कीअं न रोवां अबो वा जहन्नम में थो वञे कलमो न थो पढ़े। रब जो इब्राहिम रो न हिदायत तुझे हथ में न आहे। लूत नबी छो थो रोए या अल्लाह गॾु सुम्हण वारी बिस्तरे में घर वारी जहन्नम में थी वञे। नूह नबी छो थो रोए या अल्लाह पुट तो जहन्नम में वञे। इमामुल अंबिया छो तो रोए या अल्लाह कीअं न रोवां भाइटो नबी आ चाचो जहन्नम में तो वञे। अल्लाह फरमा इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। सुभान अल्लाह कर मुझो कलाक पूरो थी वियो बस तुझी मोहब्बत में 2 मिनट गाल पूरी कया। सुभान अल्लाह कर त हला तुझे ला देगियूं भी अची वयूं जान मानी खणी आया। इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। नबी तुझो कमा फज़किर इन्नमा अंत मुज़क्किर वाइज़ करण नसीहत करण हिदायत तुझे हथ में न आहे। हिदायत मां अल्लाह जे हथ में आ। तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदो आहे न पुराणे मौलूद में जेके की न घुरे सो की न वरे। सुभान अल्लाह डरी आ आखिर में बेवफाई न करे जो सुभान अल्लाह जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकी न करे भला कलमो अबू जहल की भरे जेके पान करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सबई आए बारी बेपरवाह भी तू। दुआ क्यों दशलता असा जो खात्मो कलमे ईमान सा थे। इब्राहिम खलील तू जान दिनी बाय में अबू बकर तू जान दिनी गार में हेरे तक जाए। अल्लामा इब्ने हजर अस्कलानी रहमतुल्लाह अलैह लिखियो आ अबू बकर सजी गार जी सफाई कई पटके जा टुकड़ा टुकड़ा कई सब सोराख बंद कई कपड़ो खत्म थी वियो हिकड़े सोराख ते लत ॾेई हीअं जो झोल विछाए वेठो त सिद्दीक़ जी झोल में महबूब आराम पियो करे ईअं पियो चमके जीअं मस्जिद में रहल ते रब जो क़ुरान थो चमके। अहिड़े सिद्दीक़ खे न ॻाल्हाईंदो कर। हिकड़े तकीर कई आ नऊज़ बिल्लाह चई अबू बकर जन्नती नाहे। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह मौलाना तू तो चई अबू बकर जन्नती नाहे। मां त चवां थो अबू बकर साईं जेका मदीने जी मस्जिद नबवी जो प्लाट वतो उहा ज़मीन मस्जिद में ॾिनई अल्लाह सिद्दीक़ जी ज़मीन खे रियाज़ुल जन्नत बणाए छॾियो। अबू बकर त मुसलमाननि में जन्नत विराई आ। सिद्दीक़ त हाणे भी जन्नत में सुतो पियो आहे। मां बैन बैती मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नह। अल्लाह से मौला मुफ्ती अब्दुल रहीम पठान जी कब्र ते रहमत फरमाए। मां 11 साल मुफ्ती साहब सां गॾु वाइज़ कया सिंध में बलोचिस्तान में रानीपुर जे भरिसां कुंभ में जलसो बिरोहिन जो ॻोठो
मुफ्ती साहब मां अकेला वेठा से कमरे में बाक़ी जैसे हबीबुल्ला शाह मां फतवा ॾियण जे लाइ तैयार हाँ अबू बकर उमर जै साए रोज़े वारी मिट्टी में महबूब सां सुता पिया न इन मिट्टी जो शान भी अल्लाह वटि अर्श खां मथे मां जो मौला मुफ्ती साहब वॾी ॻाल्हि कई थी दावा वॾी कई थी पर दलील दे कि हाँ इन रोज़े में उहा हस्ती सुतल आहे जेको मेराज जी राति अर्श ते वियो अर्श भी इन जी जुतीअ खां चुमियूं पियो वठे अरे वह मिट्टी जैमें अबू बकर उमर सुतल्ला मिनहा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन नुखरा चे तो जंहिंजे जिस्म में जितों जी मिट्टी मिलाईंदुम उन जी कब्र भी उते ठाहींदुम और उथारींदुम भी उतों अबू बकर उमर जे जिस्म में अल्लाह मिट्टी जन्नत जी मिलाई आहे सुभान अल्लाह डरी आहे हाणे तव्हां सऊदी वञो न मोबाइल में ऐप लगानी पवंदी पोइ वीज़ा नंबर लिखंदो पोइ उते वरी तव्हांखे 24 कलाकनि में मैसेज ईंदो त हिन तारीख़ ते हिन टाइम ते अधु कलाक तोखे इजाज़त आहे वञी जन्नत जे टुकड़े में नमाज़ पढ़ी आहे अल्लाह नसीब कराईंदो अल्लाह से फरमायो खलीलुल्लाह आखिरी ॻाल्हि मां साईं को दुआ घुरायां खलीलुल्लाह जी मुंहिंजा अल्लाह तू मुंहिंजो खलील आहे प्यारी शे कुर्बान कर मिना जे मैदान में 9 सालनि जो पुट वठी आयो सुभान अल्लाह कर त क़ुरान पढ़ा राड चमकी आ तांजा चेहरा चमकी पया फलम्मा अस्लमा वतल्लगू लिल जबीर वनादैनाहु अय्या इब्राहीम अल्लाह मरहुमन जी कब्रुन ते कुरान जी रहमत जा मींह वसाए क़द सद्दक़तर रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन चईदे न सुभान अल्लाह इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम मां दुआ तो कयां जेके असांजा दोस्त ताज़ो कराची विया एक्सीडेंट थी विया अल्लाह जेको शहीद थी वियो उन मरहूम जी कब्र ते भी कुरान जी रहमत जा मींह वसाया मरहूम ज़मीर अहमद जी कब्र ते अल्लाह से कुरान जी रहमत जा मींह वसाया ऐं ब दोस्त ज़ख्मी भी आहिनि केड़ा केड़ा अली मोहम्मद मीरानी आज़ाद कलवड़ ये अस्पतालों में ज़ख्मी आहिनि अल्लाह इन्हनि खे शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए आमीन त कर मन दुआ कबूल थे ये कुरान जी रहमत जी घड़ी आहे हलंदे कुरान में पियो दुआ कयां अल्लाह उन्हनि खे शफ़ा अता फरमाए अख मारे कर मां ॻाल्हि खे ख़त्म करण वारो आहे मौज़ू मुंहिंजो पूरो थियण वारो आहे इब्राहिम तू भी खलील आहे अल्लाह जो तू पंहिंजी जान प्यारी दे तिहार ब पुट कुर्बान थो कया काती कंध ते हलाए रब चयो बस बस खटी वई कुर्बानी थी वई इनाम में पास थी वई हाणे जन्नत जो घटो दो ॾियां अबू बकर इब्राहिम अल्लाह जो खलीला 9 सालनि जी शे कुर्बान कये तू वरी मां मोहम्मद जो खलीला तू भी त कुर्बानी रब्त तो मिलाए अबू बकर जी सिफत घणी इब्राहिम अलैहिस्सलाम सा मिले थी अबू बकर तो चे साईं मां वरी तुंहिंजो खलीला मिठा मोहम्मद इब्राहिम 9 सालनि जो पुट कुर्बान कयो मां अबू बकर वरी अयकून बिनती फी बैत रसूलिल्लाह मां वरी सोना 9 सालनि जी न्याणी वेठी आ बीबी आयशा तो मोहम्मद तो कुर्बान करे छड़ी हिते माण्हू न्याणियुनि खे शादी था कराइनि के पैसा वठंदा आहिनि 7 लाख 8 लाख 7 तोला सोन अड़े मूंखे अबू बकर जहिड़ो सोरो त ॾेखार नबी साईं खे चए थो न्याणी बि वठो आयशा हक़ महर बि नथो वठांव हक़ महर बि मां बाबो मोहम्मद पाण थो ॾियांसि इहो थी अबू बकर नबी साईं खे चए थो न्याणी बि वठो न्याणी बि मुंहिंजी आहे शादी तव्हां कयो हक़ महर बि मां पाण थो ॾियांसि न ॻाल्हाईंदो करे अहिड़े सिद्दीक़ खे मतां ख़ुदा क़बर में शिकिल न फेराए छॾई केॾी त अल्लाह ताला वटि हुन सिद्दीक़ जी इज़त आहे कलवड़ साहिबो तव्हां जलसे ते आया हो
कलवड़न जी दावत मुख्तलिफ बिरादरी जा मुसलमान आया केखे राजी करण आया साईं असांजो मुर्शिद ज़बीउल्लाह साहब मगरिब को वठी जिक्र कराए जो वेठो आ कुर्सीअ ते आखिरी आलिम ते 2-3 कलाक 4 कलाक साईं वेठो आ केर राजी थे असां खानपुर शिकारपुर को सफर करे कुरान बुधाइण आया से रात जा 12 था थन केर राजी थे सब चौथा ता अल्लाह राजी थे ता खैरात दिनी भी अल्लाह राजी थे पो भी पक कोने व उम्मीद आए त रब राजी थिंदो कुरान जी महफिल में वेठा ओ सजी दुनिया अल्लाह के राजी करे पीर मुर्शिद वली बुजुर्ग गोस कुतुब अब्दाल सब रब के राजी कन वाह सिद्दीक तुझी अजमत तो कुर्बान वना तुझे ला कुरान में रब तो फरमाए वसयुजन्नबुल अतका अल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिल आला वलसौफ यरज़ा 4 दुकान कपड़न जा नबी तुझे दीन तो अबू बकर घोर कया गुलाम आजाद कराए अज गुरबत जो आलम तस अज कपड़न के बटन जा पैसा कोनन से कंडा हणी वेठो आ इन हाल में रब कुरान मोकलियो त अबू बकर के चो त मां रब को राजी आ सब चौथा था अल्लाह राजी थे अल्लाह तो चे अबू बकर तू मुखो राजी आ अल्लाह अकबर वल्लैल में चेतो त सिद्दीक तू मां रब को राजी आ वरी होडे चतो वज़्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा मुझा मोहम्मद तोखे एडो दींदुम जो तू मां को राजी थी वेंदे खलीलुल्लाह के चेत तू घर कुर्बान कर चे मौला सजो माल कुर्बान कयो अबू बकर तू मोहम्मद तो छा तो कुर्बान करे अख मारे कर अबू बकर सजे घर के बुहारी दई आए न सुई छड़े न धागो छड़े हिय साईं जी आडो खणी आयो सहाबा पाक ने क्या हक को जिगर दिया के बहरे दीन बेधड़क सब ने माल वजर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया अने आखिर में इनाम वठी वञो ओ खलीलुल्लाह इब्राहिम जी मुझा अल्लाह तो तन मन धन मातो कुर्बान कयो हाने मां अल्लाह तो के इनाम तो दिया कुरान में लिखल आ व इज़ तला रब्बुहु बिकलिमातिन फअतम्म हुन्न मां खुतबे में पढ़ियो काल इन्नी जाइलुक लिन्नास इमामा इब्राहिम तू तन मन धन मातो घोर कयो यारी वाह जी मलाई हाने तुजो इनाम यो तू पूरी इंसानियत जो पेशमामा ऐसे घोटकी जो पेशमामा ए मसू कलवर जी मस्जिद जो पेशमामा ऐसे आदलपुर जी मस्जिद जो पेशमामा हे साईं फिलाने इलाके जो पेशमामा खुआरा स्टाफ जी मस्जिद जो पेशमामा अल्लाह फरमाए इब्राहिम तू पूरी इंसानियत जो पेशमामा अबू बकर तू वरी खलीलुर रसूला मुझे मोहम्मद तो तन मन धन घोर कई अच तो तोखे भी इनाम दिया हदीस में लिखल आ जिब्रील आयो मुझे सोने के चई त रब तो चवई ऐलान कर महबूबत मुरू अबा बकरिन फलियुसल्लि बिन्नास सवा लख सहाबा पहुंचे थो अज मुसल्लो अबू बकर सिद्दीक जे तो हवाले कया बीबी आयशा चेती से मुझो बाबू दिल जो कमजोर आ तोसा मोहब्बत तस तुझी हयाती में तुझे मुसल्ले ते बिही न सगंदो मुझे साईं तके फरमा आयशा मां छा कया मा यंबगी लिकौमिन अल्लाह तो चे जै कौम में अबू बकर होजे बे के मुसल्ले ते बिहण जो हक ही नहीं या इज्जत मिलंदी तव निस्बत जे करे तांजे करे आखिरी गाला मा दुआ घुरा चो निस्बत जे करे मुझो सोनो मोहम्मद पाक अम्मा हलीमा जी डाची ते वेठो त डाची 300 दान जी डाचन के चो मारे वई खटी वई आई आखिर में पर पोती सबनी को अग में रड़ियों करे चवन थियूं हलीमा सवारी सागी आ या सवारी मटाए आईया ते काबे जे रब जो कसम डुबरी डाची ही सवारी सागी तव पर सवार नौ दिलबर मिठो मोहम्मद दी खयूं अचा कमाल सवारी में नाए कमाल सवार में आ इयो ही मोहम्मद रसूलुल्लाह जिंजे सीरत नबी जलसे में ता आया हो बुराक ते वेठो मेराज जी रात त बुराक सभनी जानवरन के मारे वियो
ऐं हिजरत वारी रात 6000 फुट जो जबल पार करण लाइ सिद्दीक़ जे कुलनि ते वेठो सवार थियो त अबू बकर बि सवा लख सहाबा खे मारे वियो। अल्लाह मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए। हींअर असांजी जमात जमीयत उलमा इस्लाम जो हिन वक्त मेहनत हले पई। ऐलान भी थियो आहे त 2027 में मार्च महीने में आलमी अमन कॉन्फ्रेंस थींदी इंशाअल्लाह सखर में। क़ाइद सिंध ऐलान कियो आहे, वॾा वॾा उन में पूरी दुनिया जा आलिम ईंदा, बुज़ुर्ग ईंदा, काबतुल्ला जा पेशमाम ईंदा। चओ इंशाअल्लाह जॾहिं उलमा इन प्रोग्राम जी दावत ॾियण आया, असां बि सहाबा वांगुरु सुहिणे सिद्दीक़ वांगुरु माली जानी ताउन कंदासीं, उलमा जो साथ ॾींदासीं। सखर तव्हांजे पाड़े जो ज़िलो आहे, चओ सखर वञी करे इन प्रोग्राम खे कामयाब कंदासीं, उलमा सां साथ ॾींदासीं। अल्लाह मुंहिंजे लफ़्ज़नि खे क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हज़रत साईं जे हवाले